नासिन ठुलमा ख़बर वास शिरकंदासी सदाम दाशारी जे खून सां इंसाफ़ लाइ वासन ऐं शहरनि एहतजाजी धरणो आहे। शहरनि पारां म्यूनिसिपल कमेटी खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। शहरनि पारां सदाम दाशारी जी तस्वीर अॻियां ॾिया ॿारे भेटा पेश कई वई आहे। ख़बर वास शेयर कई पिया ठुलमा सदाम दाशारी जे खून सां इंसाफ़ लाइ वासन ऐं शहरनि एहतजाज कयो आहे। शहरनि पारां म्यूनिसिपल कमेटी खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। शहरनि पारां सदाम दाशारी जी तस्वीर अॻियां ॾिया ॿारे भेटा पेश कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ वास शेयर कई पिया ठुलमा सदाम दाशारी जे खून सां इंसाफ़ लाइ वासन ऐं शहरनि एहतजाज कयो आहे। शहरनि पारां म्यूनिसिपल कमेटी खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। शहरनि पारां सदाम दाशारी जी तस्वीर अॻियां ॾिया ॿारे भेटा पेश कई वई। ठुल पुलिस धाड़ेलनि वारो किरदारु अदा करे रही आहे। शहरनि जो चवणु आहे त भुङ न ॾियण ते सदाम दाशारी खे जुड़तू मुक़ाबले में क़तल कयो वियो। इल्ज़ाम हेठि आयल पुलिस अमलदारनि खे रुगो मुअतल कयो वियो आहे। शहरनि जो चवणु आहे त सदाम दाशारी जे क़तल जी अदालती जांच कराए इंसाफ़ कयो वञे। ख़बर वास शेयर कई पिया ठुलमा सदाम दाशारी जे खून सां इंसाफ़ लाइ वासन ऐं शहरनि एहतजाज कयो आहे। शहरनि पारां म्यूनिसिपल कमेटी खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। शहरनि पारां सदाम दाशारी जी तस्वीर अॻियां ॾिया ॿारे भेटा पेश कई वई। शहरनि जो चवणु आहे त ठुल पुलिस धाड़ेलनि वारो किरदारु अदा करे रही आहे। इल्ज़ाम हेठि आयल पुलिस अमलदारनि खे रुगो मुअतल कयो वियो आहे। मुतालबो कयो वियो आहे त सदाम दाशारी क़तल जी अदालती जांच कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। ठुल मां तफ़सील मालूम कंदासीं यासिर कंदराणी खां। जी यासिर, एहतजाज बाबति वधीक आगाह कजो। जी बिल्कुलु, ठुल पुलिस हथां क़तल थी वियल सोशल वर्कर सदाम दाशारी जे जेको आहे सो खून सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ अॼु बि जेको आहे सो सही सरापा एहतिजाज बढ़ियल आहिनि। सदाम दाशारी जदोजहद तहरीक पारां जेको आहे सो म्यूनिसिपल कमेटी ठुल खां हिकिड़ी रैली कढी वई, जंहिंमें जेको आहे सो प्रेस क्लब ठुल पहुची करे जेके अॻुवान आहिनि सहाफ़ी निमाणो नुनारी, जावेद सागर बिरोही ऐं एडवोकेट रोशन कंटाणी, जमालदीन बुड़ो तरफ़ां जेको आहे सो सदाम दाशारी जे तस्वीरनि जो गुल निछावर करे ॾिया ॿारे खेसि भेटा पेश कई वई आहे। ऐं जेको आहे सो अॻुवाणनि जो इहो चवणु आहे त SSP जैकबाद ऐं SSP जेको आहे सो शिकारपुर ऐं SSP लाड़काणो पारां जेको आहे जांच आहे उहा हिन महिल ताईं मुकमिल नाहे थी सघी। ऐं घरो खाते पारां जेको आहे सो स्टेशन जे जैकबाद खे जांच लाइ पिणु जेको आहे हुकुम ॾियो, उहो बि जेको आहे जांच मुकमिल न थी। हिननि जो इहो चवणु आहे त जेको SSP जैकबाद पारां जेके पुलिस एहलकार या SHOs आहिनि उनखे जेको आहे सिर्फ़ु मुअतल करे लैन हाज़िर कयो। हिननि ख़िलाफ़ वधीक कार्रवाई न थी सघे। हिननि मुतालबो कयो फौरी तौर हिननि मथां जेको आहे सो कार्रवाई करे पिणु केस दाख़िल करे वासर सां इंसाफ़ कयो वञे। जी यासिर कंदराणी आगाह करण लाइ।